त्रास और भारी सोच ही सकल त्रास और भारी अति डर उत्तर देत नृप नाही कुटिल भूप हर्षे मन माही कुटिल भूप हर्षे मन माही। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, श्री रामचरितमानस उन्हें ते सत्संग करे रहिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। प्रसंग हली रहियो आहे धनुष यज्ञ जो, सीता स्वयंवर। भगवान राम धनुष तोड़े चुको आहे, सीता वरमाला भी पाए छॾी। तो ओॾी महिल परशुराम अची वियो। राजाऊं भी विरोध पिया कनि। वो सब राजाऊं त चुप थिया परशुराम जे अचण सां। ऐं केर केर भयभीत थियो उन जो वर्णन थो अचे। सुठा सुठा माण्हू भयभीत थी विया। ऐं जेके कुटिल राजा हुआ से ख़ुशि थी विया। उन्हनि जे लाइ त ॼण लॉटरी खुली वई, भई हाणे कोई सुठो माण्हू मुसीबत में ईंदो। इहो सोचे करे कुटिल राजा ख़ुशि थियण लगा मन में। कुटिल भूप हर्षे मन माही। पर केर केर भयभीत थियो। राजा जनक पहिरियों त अति डर उत्तर देत नृप नाही। अति डप जे करे राजा जनक उत्तर नथो ॾे, जवाब नथो ॾे। परशुराम पुछेसि हे भीड़ गॾु छो थी आहे? तो हुन ॿुधायसि सीता जो स्वयंवर। त धनुष ॾे नज़र वई परशुराम जी, टुटल ॾिठई। त क्रोध में भरजी पुछीसि इहो कंहिं टोड़ियो आहे धनुष? उनखे मुंहिंजे साम्हूं आण। मुंहिंजे आराध्य मुंहिंजे गुरु शिव जो ई धनुष तोड़ियो वियो आहे, उनजो अपमान थियो आहे। मूर्ख जनक, जल्दी ॿुधाए, न त मां तुंहिंजे राज खे उल्टो करे छॾींदोमांइ। त राजा जनक जी ज़ाल सुनैना उहा भी भयभीत थी, सीता भी भयभीत थी, नगरवासी भी भयभीत थिया। सुर देवताऊं भी, मुनि नाग ऐं सब, ऐं सुठा राजाऊं भी कुटिल खे छॾे करे, जिनजो कोई ईमान धर्म न हूंदो आहे। त राजा जनक भयभीत थे तो सोचण जी ॻाल्हि आहे। ही त ज्ञानी आहे। ज्ञानी का सामान्य उपाधि आहे छा ॼण? ज्ञानी सॾाइण, कंहिंखे ज्ञानी जी उपाधि मिली वञे त का नंढड़ी उपाधि कान्हे उहा।
अॼुकल्ह त सस्ते में मिली वेंदी आहे, सर्टिफिकेट मिली वेंदो आहे चमचागिरीअ जे आधार ते। एतिरो त चई सघां थो न, ठीकु आहे। पर ज्ञानीअ जो मतिलबु आहे जेको दुख सुख में विचलित न थिए, मान अपमान में सम हुजे, जंहिंखे भय त स्पर्श बि न करे सघे। भय त हूंदो आहे मृत्युअ जो। त राजा जनक अगरि ज्ञानी आहे, विदेह आहे, इन खे डपु थियो आहे अॼु। ऐं सामान्य डर न, अति डर, वॾो डर। त इन जो कारण सोचणो पवंदो। ॾिसो, राजा जनक खे जेसिताईं ज्ञान हो, केसिताईं ज्ञान हो, केसिताईं ज्ञानी हो, जेसिताईं राम न आयो हो, जेसिताईं राम खे न ॾिठो हो वई। राम खे ॾिसण खां पोइ ही हाणे ज्ञानी कोन्हे, हिन जो प्रमोशन थी चुको आहे, ही भगत थी चुको आहे, प्रेमी थी चुको आहे। ऐं उन प्रेमीअ जो हृदय कहिड़ो हूंदो आहे, उन में भय ईंदो आहे। प्रेमी भगत प्यार करण वारो, उनखे भय हूंदो आहे। ऐं जिते भय हूंदो आहे न, उते प्रेम हूंदो आहे। भय बिन होए नहीं प्रीति। फिल्म गाननि में त चइबो आहे, प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हैं वो प्यार करते नहीं। पर उहो ॿिए संदर्भ में चयो वियो आहे। प्रेमी त डिॼंदो बि आहे, शालीन प्रेम करण वारो। ऐं जंहिंखे थोरो भय हूंदो आहे, उहो प्रेम कंदो आहे। भय सां प्रेम जो जनम थींदो आहे। नंढो ॿार जेको न अचे माउ ॾे, माणस सॾु करेसि पर हू भॼे माउ खां चंचलता में, अॻियां ॿिलीअ खे ॾिसे त वापसि भॼी अची माउ सां लिपटी वेंदो। इनखे चइबो आहे भय सां प्रेम पैदा थियण। भय बिन होए नहीं प्रीति। त राजा जनक खे अॼु प्रेम थियो आहे, इन करे भय बि उत्पन्न थियो आहे। भय पंहिंजो न, पंहिंजे प्राणनि जो भय न। परशुराम पियो थो पुछे, धनुष कंहिं टोड़ियो आहे? त अगरि मां नालो ॿुधाईंदोमांसि राम, त राम त हाणे मुंहिंजो न्याणो थी चुको आहे ऐं भॻवानु आहे, उहो भॻवानु न्याणो आहे मुंहिंजो, त उनखे कुझु नुक़सान न पहुचे। ही परशुराम आहे ख़तरनाक, क्रोधी, पछताईंदो बि कोन्हे मारण खां पोइ। त इहो डपु अॼु थियो आहे राजा जनक खे। इन करे जवाब नथो ॾे। उत्तर देत निरप नाही। कोई उत्तर नथो ॾे राजा जनक, छो त न्याणे ऐं भॻवान न्याणे जी जान ते ख़तरो आहे। इहो आहे प्रेम जे बस। धन्य आहे राजा जनक जो प्रेम। इहा बि चिंता कोन कई कि माण्हू छा चवंदा। माण्हू चई ॾींदा कि ज्ञानी थी करे ॾकी वे। राजा जनक चई भली चवनि। ॾिसो, पंहिंजे प्राणनि जे लाइ बचाव त हर कोई कंदो आहे, भयभीत थी वेंदो आहे। पंहिंजे प्राणनि ते अचे या पंहिंजे प्रण ते का प्रतिज्ञा कई हुजे, उन ते आंच अचे त भयभीत थींदो आहे माण्हू। धन ते आंच अचे त माण्हू भयभीत थी वेंदो आहे। कोई रुगो चएसि कि हू अचनि था जेके चाच कंदा आहिनि, घणो पैसो अथसि। आया अथव छा कॾहिं? आया अथव छा? न, अचण बि इज़त जी शान जी ॻाल्हि अथव। कोई इनकम टैक्स वारो ऑफिसर अचे त इज़त वधी वेंदी अथव, भली मिलेसि कुझु न, पर उहो डपु त थींदो आहे। धन ख़तरे में अचे त, जन ख़तरे में अचे, परिवार जो कोई सदस्य। पर भगवान जे लाइ कोई डप में अची वञे, अति डप कि भगवान
अॼु जे समय में सम्झो धर्म ख़तरे में अची वञे, उन जो डपु लॻे कंहिंखे, उहो धन्य आहे। उन जे डप ते त हज़ारे निर्भयता कुर्बान। इहो डपु एॾो सुठो आहे कि जंहिंखे धर्म जो डपु थो लॻे कि धर्म जी हानि न थी वञे किथे। कोई संत महात्मा महापुरुष जेको धर्म जो प्रतीक हूंदो आहे, उहो उन जो कोई अपमान करे त उन साधुअ खे त कोई फ़र्क़ु कोन पवंदो आहे, पर उहो इहो सोचे विचलित थींदो आहे कि मां हिकु धर्म जो प्रतीक आहियां, मुंहिंजो अपमान थिए, मुंहिंजी हानि थिए त ठीकु आहे, मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो, पर संदेश ग़लति हली वेंदो। माण्हू चवंदा ॾिस धर्म ते हलण वारनि जो ई हाल थींदो अथई, त अञा माण्हू धर्म खां परे थी वेंदा ऐं पोइ को सुरक्षित धर्म वञी ॻोल्हींदा जंहिंमें सेफ्टी हुजे। इहो सोचे करे हिकु संत साधु डिॼंदो आहे पंहिंजे लाइ न, धर्म जे लाइ, कि धर्म ते आंच न अचे। त राजा जनक खे पंहिंजे प्राणनि जो भय कान्हे, राम जो डपु आहे। इहो हिकु प्रेमी थो करे सघे, जबकि इहो ख़बर अथसि कि राम भॻवान आहे, पर तब हाणे जीअं राम खे ॾिठो अथई तीअं प्रेम प्रगट थियो आहे। त राजा जनक चुप करे बीठो आहे ऐं ॿिए बि नगरवासी भयभीत थी वेठा आहिनि, कुझु चवनि कोन था। सीता जी माता बि पछताए पई थी, भय त आहे प्लस पछताव बि आहे कि छो कयोसीं असां इहो आयोजन। हिकु समस्या वञे थी त ॿी अची थी वञे, ॿी वञे थी वरी वॾी थी अचे, उन खां पोइ नंढी कान थी अचे। त इहो असां ॿुधोसीं, भॻवान परीक्षा असांखे स्ट्रॉन्ग ठाहिण जे लाइ हिक खां पोइ ॿी कठिनाई ॾींदो आहे। त मन पछताती सीय महतारी, विधि अब संवरी बात बिगाड़ी। भृगुपति कर स्वभाव सुन सीता, अरध निमेश कल्श समबीता। जेॾी महिल सीता खे साहेड़ियुनि ॿुधायो कि हे परशुराम आहे, हे कुहाड़ो खणंदो आहे ऐं राजाउनि खे न ॾाढनि राजाउनि खे मारियो आहे, त सीता सोच बस थी वई, सीता बि डिॼी वई। सीता जो बि भय आहे, सीता खे बि भय आहे, वर्णन अचे थो। सभय बिलो के लोक, सब जान जान की भीरू। भीरू माना भयभीत। सभिनि खे भय, छो त ही परशुराम आहे भाई, ही भगवान जो हिकु अंश अवतार आहे। न त सीता छो ॾके? सीता खे डपु आहे कि रावण जहिड़ो हुजे त पोइ परवाह कान्हे, पर हिकु ऋषि, हिकु मुनि आहे, ही चाहे त कंहिंखे बि मारे सघे थो। हिन वटि तपोबल बि आहे, हिन वटि ज्ञान जो बल बि आहे ऐं शस्त्रनि जो बल त अथसि ई। इन करे सभु ॾकनि पिया था परशुराम खां। त जेॾी महिल राम ॾिठई कि सभु भयभीत लॻा पिया आहिनि, उते राम ॻाल्हायो, न त हेॾी देरि चुप वेठो हो। राम ईअं ई कंदो आहे, पहिरीं सभु ॻाल्हाए वठनि, जॾहिं सभु हारजी वञनि ऐं वेही रहनि ऐं पोइ प्रार्थना कनि परमात्मा खे, पोइ भॻवान रामायण में पोइ ॻाल्हायो आहे। इहो राम जो शील, इहो राम जो मैनर्स। तो राम ॻाल्हाए थो, पर तुलसीदास लिखे थो, राम जेॾी महिल ॻाल्हाए थो न, त न को उन जे हृदय में कोई हर्ष आहे, न को कोई विषाद आहे, न को कोई गुस्सो आहे, न को कोई खुशी आहे, न को कोई दुख आहे या क्रोध आहे, ऐं न को कोई अहंकार आहे। बिल्कुलु उहा ई अवस्था राम जी जेका शुरूअ खां ॾिसूं पिया था, शांत, सौम्य, शीलवान। उहो बीठो ई हो। जॾहिं सभु चुप थी विया आहिनि,
परशुराम पुछे पियो तो जनक खां, जनक भी चुप करे बीठो आ। उते राम खे लॻो ॻाल्हाइण हाणे आवश्यक आहे। उते राम पंहिंजी मिठड़ी वाणीअ सां ॻाल्हाए थो। शंभु धन भंजन हारा, होई है को एक दास तुम्हारा। राम सिया राम जय जय राम। नाथ शंभु धन भंजन हारा, होई हो केऊ एक दास तुम्हारा। होई है केऊ एक दास तुम्हारा। भगवान राम निवड़ता सां विनम्रता सां परशुराम के चएस तो, हे नाथ, हे मुंहिंजा स्वामी, हे जे धनुष जंहिं भी टोड़ियो हूंदो उनके, हिन शिव जे धनुष खे टोड़ण वारो तव्हांजो कोई दास ई हूंदो। एॾो विनम्रता सां, कोई दास हूंदो तव्हांजो। हाणे शील भी आहे ऐं समझदारी भी आहे। जेको माण्हू क्रोध में वेठो हुजे ऐं पुछे कंहिंखे ॻोल्हींदो हुजे उहो किथे आहे किथे आहे, ऐं उहो साम्हूं बीठो हुजेसि त उहो अगरि चएसि मां आहियां त ॻाल्हि बिगड़ी वेंदी। मां आहियां हिकु त अहंकार अची वियो, हू उन ते ई क्रोधित थी वेंदो साम्हूं वारो, ऐं पोइ वरी हणंदसि कुल्हाड़ी कि तूं ई वठ। परशुराम जो स्वभाव अहिड़ो हो। त इन करे राम घुमाए करे तो ॿुधाएसि, घुमाए करे। जे तव्हांखे का ॻाल्हि घुमाए करे ॿुधाइजे, घुमाए लंबो त सम्झ में अची वेंदी, ऐं डायरेक्ट ॿुधाइजे त जीअं भीष्म पितामह खे तीर लॻा हा न, तीअं तीर था चुभी वञनि, त समझी विया न। मां ये ॻाल्हि हाणे सम्झो आहियां कि कहिड़ी ॻाल्हि कीअं चवणु खपे। हिकु तरीक़ो आहे परशुराम जो, डायरेक्ट पियो थो चए मूर्ख जनक, अनुचित आहे इहो त, पर सच ॻाल्हि बि डायरेक्ट नथी चई सघिजे। हेॾनि ॾींहंनि खां असां कॾहिं जलेबियुनि जे लाइ चयो, कॾहिं वेले वारनि जे लाइ, त बुरो पियो छो लॻे डायरेक्ट। हाणे हुनखे घुमाए करे चइजे, जीअं कि चइजे कि बेटा तूं वेले में वञ, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छा त गुरनि जी वाणी आहे, ॿुधंदो साम्हूं वारो, शायदि वापसि भी अची वञे। ऐं दिलि सां चइजे, जेका सच्चाई आहे। इहो मां हिकु तरीक़ो तव्हांखे बि थो सेखारियां, जेको मां हाणे सिखियो आहियां कि कहिड़ी ॻाल्हि कीअं चवणु खपे। तव्हां चवंदा हा सिखी वें न बेटा, असांजे संग में असांखे त इहो पहिरियों ई ख़बर हुई, तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां त शातिर आहियो शुरूअ खां ई। असां धीरे धीरे सिखंदासीं कि माण्हूअ जो नेचर कहिड़ो आहे, माण्हूअ जी सम्झ कहिड़ी आहे। ॾिसो पहिरीं ॻाल्हि ॿुधायांव, बीमारी छा आहे। बीमारी इहा आहे, माण्हूअ खे पंहिंजी अस्मिता ॾाढी प्यारी आहे। अस्मिता सम्झंदा आहियो न, जेके असां 5 क्लेश बि ॿुधासीं। अस्मिता माना सेल्फ एटीट्यूड, मां आहियां कुछ, मां कुछ आहियां। उन ते कंहिंजो बि प्रहार बर्दाश्त कोन्हे।
इहो पहिरीं अथव अस्मिता। असांजे ऋषियुनि पहिरीं ॿुधाए छॾिया 5 कारण छा सां क्लेश थींदो आहे। त मां जेको ॾिठो आहे अॼु जे समय में पंहिंजे सिंधी समाज में अस्मिता, हर को माण्हू हिकु पंहिंजो हू ठाहे पियो थो हले, मां हीअं मैं ऐसी मैं वैसी, हिकु पंहिंजी के त दिमाग़ में रुगो ठाहींदा आहिनि, हूंदा कोन्हनि पर दिमाग़ में सम्झण लॻंदा आहिनि कि मां कुझु विशेष आहियां। पोइ भली उहा मां कंहिं सत्संगी ग्रुप जे करे हुजां या कंहिं वेले जे करे हुजां या कंहिं पंथ जे करे विशेष हुजां, पर मां विशेष त आहियां। हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, माण्हूअ खे पंहिंजी तारीफ़ ॿुधणु ॾाढो प्यारो आहे। माण्हूअ खे हे बि माण्हू ई आहे, ॿियो छा। ॾिसो, केवल हथ पेर हुअण सां कोई माण्हू कोन थी वेंदो आहे। न त छो चइबो आहे माण्हू थी, थोरो माण्हू ठहो, त हथनि पेरनि वारो माण्हू आहे। ही सही टाइम ते आयो आहे। जेको प्रसंग हले पियो थो, तूं वेह जा थोरी देरि, जेको प्रसंग हले पियो थो न, ॾाढा माण्हू दिमाग़ में ई हिकु पंहिंजी प्रतिष्ठा ठाहे छॾींदा आहिनि ऐं तारीफ़ ॿुधण जो एॾो शौक़ु जो न बि थिए त दिमाग़ में हिकु सची घटना थी। हिकु माई पागल थी वई। उहा माई सिर्फ़ इन करे पागल थी कि उनखे पागलपंतीअ में हिकु सुख पियो मिले, आनंद पियो मिले। हुन पाण ई ॿुधाई पंहिंजी जीवनी या कंहिं डॉक्टर खे ॿुधाईंसि कि मुंहिंजी केयर कान थींदी हुई, न कॾहिं मुंहिंजो घोटु तारीफ़ कंदो हो, न कॾहिं मूं ॾे निहारींदो हो, पुटु बि न निहारे, शेवा पूरी कंदी हुअमि, ॿिन्हिनि खे रोटी पहुचायां, ॿिन्हिनि जो ध्यानु रखां, पर हेॾा साल थी विया मुंहिंजी न क़दुरु न तारीफ़। त मां मन में सोचियो, हिकु कल्पना करणु लॻमि कि मां ख़ुशि आहियां, मां ॾाढी सुंदर आहियां, सभु मूंखे लाइक कंदा आहिनि ऐं मां तारीफ़ जे लाइक़ु आहियां। ईअं चई कल्पना कंदे कंदे आदत पइजी वई। पोइ उहा हाणे ईअं चवणु लॻी आहे पागल खाने में कि मां हिकु ॾाढे वॾे अमीर भाईअ जी ज़ाल आहियां, मुंहिंजे चारो तरफ़ नौकर वेठा आहिनि, मुंहिंजी ख़ातिरदारी पई थी थिए ऐं मूंखे ॾाढा ॿार आहिनि, सभु पुट पोटा मुंहिंजो आदर कंदा आहिनि। ऐं चई ॿुधाईंदी आहे उहा डॉक्टर खे। त इन मां इहो निष्कर्ष निकितो कि हीअ माई पहिरीं एतिरी ख़ुशि कोन हुई जॾहिं नॉर्मल हुई, हीअ हाणे ॾाढी ख़ुशि आहे। त हिन लाइ इहा पागलपंती स्वर्ग जे समान आहे, हीअ सुठो महसूस कंदी आहे। इन जो मतिलबु ॾाढा फॉरेन में इहो फॉरेन जूं ॻाल्हियूं आहिनि कि ॾाढियूं मायूं घर छॾे सिर्फ़ इन करे हली वयूं कि उन्हनि खे तारीफ़ न पई मिले, प्रशंसा न पई थिए, त पोइ भॼी उते पियूं वञनि जिते उन्हनि जी तारीफ़ थिए। थोरी तारीफ़ कयोनि, रोटी भली न ॾियो, इहा हिकु हुआ आहे समाज जी, पंहिंजे समाज में बि ईअं ई आहे। कारण छा आहे हेॾां वञण जो पंथनि में, मां उहे खोज कयूं आहिनि तारीफ़। हाणे ॾिसो, तारीफ़ सची तारीफ़ थिए त सुठो आहे। मां बि तारीफ़ूं कयूं आहिनि भाई, पर दिलि सां कयूं आहिनि। कंहिं माण्हूअ में गुण नज़र ईंदो आहे त मां दिलि सां हुनजी तारीफ़ कई आहे, पर पोइ आलोचना बि मां दिलि सां कई आहे, द्वेष सां न, दिलि सां, स्वार्थ सां न। सिर्फ़ इहो इन करे कि हुनखे नज़र अचे पंहिंजी बुराई ऐं उहो सुधारे। मुंहिंजी कोई सही आलोचना करे त मां बुरो न मञींदमि। कोई सच में कूड़ ॻाल्हाईंदो त उन सां ॻाल्हाइण जो कोई मतिलबु ई कान्हे। कोई चए तव्हां बाबा लालची, पैसनि लाइ धंधो लॻाए वेठा आहियो, इहा धुका हणंदो त पोइ मां ध्यानु न ॾींदोमांसि। पर का सची मुंहिंजी बुराई ॿुधाए त मां ज़रूरु उनखे ठीकु कंदमि। त
तहां भी मायूं ही आहियो, तहां में भी इहा ॻाल्हि हूंदी, तारीफ़ जो शौक़ु। त कूड़ी तारीफ़ पाइण जो प्रयास न कजो, सची तारीफ़ कोई दिल सां करे। कूड़ी तारीफ़ खे चइबो अथव चापलूसी। उहा कहिड़े कम जी? कूड़ी तारीफ़ आहे चापलूसी, ऐं उहो हिकु ॼणो ई कंदव जंहिंजो स्वार्थ आहे। सची तारीफ़ जी पहचान इहा ई अथव कि ॾाढा ॼणा कंदव, उहो हिकु ई गुण ॾाढा ॼणा ॻाईंदा तव्हांजो, उहा सची तारीफ़। त सची तारीफ़ पाइण का बुराई कान्हे, पर कूड़ी तारीफ़, सस्ती तारीफ़ कि जल्दी मूंखे मिली वञे त पोइ न मिले त मां कल्पना करणु शुरू कयां त पागलपंती, पोइ माण्हू पागल थी वेंदो। त मां ॿुधायांव थो, माण्हू इहे सभु समस्या जूं जड़ूं छा आहिनि जंहिंजे करे क्लेश थियनि था। पहिरियों छा ॿुधायो? अस्मिता, एटीट्यूड। ॿियो तारीफ़ पाइण जो ॾाढो वॾो शौक़ु, तारीफ़ पाइण जो, ॿुधण जो। टियों केयर बि नालो ॾियनि था अॼुकल्ह, केयर, भई मुंहिंजी केयर नथी थिए, केयर। भई पुछे माण्हू छा थी, छो छा थियो, मां रुआं त कोई पुछे छा थियो। इन ते ॿी ॻाल्हि ॿुधो, सची घटना। हिकु माईअ खे पंहिंजी केयर जी एॾी चिंता जो ॿियो कुझु न मिलियसि करण लाइ त हंध ते सुम्ही पई बीमार थी करे, कि हाणे न बहाने कोई ईंदो पुछण। हाणे उन माईअ जी, माई जवान हुई, बुढ़ी कान हुई, उन माईअ जी शेवा पई करे उन जी माउ। पर हिन खे सुठो पियो लॻे जेका वेही वई पलंग ते। हाणे उहो बुढ़ी माई शेवा पई करे, पर हिन खे ये कॾहिं ठीकु ई न थिए। किथां थींदी ठीकु, जेका के ॿिए कारण सां सुम्ही आहे बिस्तर ते, त उनखे मज़ो अचे। माण्हू बि कॾहिं कॾहिं अची वञनि पुछण त अञा ज्यादा छा चइबो आहे, हू आहूं भरे कि हीअ तकलीफ़ आहे, हूअ तकलीफ़। माण्हू शेवा करे, कुछ समय खां पोइ उहा माई शेवा कंदे कंदे वीचारी मरी वई। तब ये वेठी रही बिस्तर ते रुअंदी रही, मम्मा। पोइ जेके थियण आया 12 ॾींहं ईंदा आहिनि न अची वञ, उहे उते अची करे हथ त ॾियनिसि, भाई संभाल पंहिंजो पाण खे। वरी के चवनि कि भॻवान अन्याय कयो, वीचारी हीअ बि ठीकु नथी रहे, माणस वीचारी कंदी हुअसि, साहब हली वई। इनखे मज़ो अचे इहो ॿुधी करे, सहानुभूति, केयर। पर ॿाहिरि खां पोइ माण्हू अचणु छॾे ॾिनो। हाणे छा करे, 2-3 ॾींहं वेठी, पोइ उथी खड़ी थी, सनानु पाणी कयईं, कपिड़ा पातईं, नॉर्मल थी वई। सची घटना। इन मां तव्हां छा शिक्षा था खणो कि माण्हू पंहिंजी केयर कराइण जे लाइ छा छा नथो करे सघे। त अस्मिता, केयर, छा चयो, प्रेम तो चाहे, प्यार, तारीफ़। ॿियो मूंखे यादि नथो अचे। ॾाढी वॾी इच्छा अथव माण्हूअ जी, महत्वपूर्ण थियण जी इच्छा, इम्पोर्टेंट पर्सन, कि मां कुछ विशेष पर्सन आहियां, मुंहिंजो कुछ महत्व हुजे, मां कुछ इम्पोर्टेंट पर्सन सॾायां, महत्वपूर्ण। इहे अथव मूल इच्छाऊं जंहिंजे करे सभु पोइ पैदा थींदा आहिनि। हाणे जेके पंथ आया मार्केट में, तव्हां भली हिनखे आलोचना समझो, बुराई समझो, या ईअं समझो मूंखे ईर्ष्या आहे इन्हनि सां, समझो उहो ई समझंदा ई आहियो, तब मां चवंदुमि। ऐं कथा सां रिलेटेड आहे,
तॾहिं चवंदमि। ही भगवान भी सहायता कंदो आहे मुंहिंजी, राम कथा भी सहायता कंदी आहे। सच्चाई समझो। जेतिरा भी पंथ आया लॉन्च थिया, हिक जे पुठियां ॿियो पंथ ईंदो वियो। अनेक पंथ, हिक हिक पंथ जो वरी शाखाऊं, उहे पाण में भी न ठहनि, अहिड़ियूं शाखाऊं। ये सब छो फेमस थी विया? छो त इन्हनि पंथनि इहे शयूं ॾिनियूं, तारीफ़, प्यार, सहानुभूति ऐं विशेष दर्जो। कंहिंखे संत जी उपाधि, कंहिंखे महापुरुष जी उपाधि, कंहिंखे ज्ञानीअ जी उपाधि, कंहिंखे भगवान जी उपाधि। पर इहे ॻाल्हियूं मां चवंदुमि न त मिर्च लॻी वेंदा। चवंदा ऐसा नहीं, छो त अस्मिता, इज्जत, एटीट्यूड, उहो असांजो उनजो खंडित थो थिए। इन करे त पंथनि इहे सभु ॾिना नकली, ओरिजिनल कोन ॾिना। पर हुनजे दिमाग़ में इहो अची वियो हर पंथ जे, वरी हू अलॻि बेनिफिट की इच्छा पूरी थींदई, परलोक में भी तुंहिंजे लाइ विमान ईंदई, ऐं असां खां वॾो ॿियो कोई पंथ कोन अथई। त इहे सभु ॻाल्हियूं सोचींदो जेको माण्हू ऐं जुड़ंदो, ऐं पोइ वरी किथे सत्संग में ॿुधंदो कि कोई पंथनि जे लाइ तो हीअं चए, त मिर्च लॻंदा। इहो मां स्टडी कई आहे। त इन जो जवाब इहो ॻोल्हियो आहे कि माण्हूअ खे सिधो न चई करे घुमाए करे चओ, चापलूसी न। मां इहो नथो चवां कि असां भी चापलूसी कयूं, असां भी तारीफ़ कयूं कूड़ी या एटीट्यूड वधायूं, न। उहा ई ॻाल्हि हाणे ईअं चऊं, हूअ अमृत वेले लाइ पहिरीं छा चयो उहो भी ग़लति कोन हो, पर हाणे हीअं चऊं, मान लो कि बेटा जाओ, वेले में बहुत अच्छा है। पाण त सिंधी त मञींदा ई आहियूं गुरु नानक खे, गुरु ग्रंथ साहिब खे मञींदा आहियूं, ऐं इहा सच्चाई भी आहे। त मुंहिंजो इहो आहे, तूं 4 बजे उथ, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां 4 बजे उथंदा आहियूं कारकतन में, त ॾाढो सुठो लॻंदो आहे, उनजो त आनंद ई अलॻि आहे। तूं 4 बजे उथ ऐं बढ़िया अमृत वेलो कर, तूं बाणी पढ़, पर तूं उहा बाणी लालच रखी करे न पढ़। ॻाल्हि उहा ई आहे, मां घुमाए करे थो चवां, उहा वाणी तूं इन लाइ न पढ़ बेटा कि मुंहिंजी इच्छा पूरी थिए या मुंहिंजा कम थियनि। अगर तूं कमनि जे लाइ वाणी पढ़ंदे, इच्छा रखी पढ़ंदे, त तोखे असली आनंद कोन ईंदो, जेको असली अचणु खपे, जेको सच में वेले जो अमृत जो अमृत आनंद आहे, वो तॾहिं ईंदो जॾहिं तूं सांसारिक दुनियावी पदार्थ साइड कंदे ऐं केवल वाणी जो अर्थ समझंदे, त थी वई न उहा ई ॻाल्हि। त इहा माण्हू हजम करे वेंदो न। हाणे हिते प्रसंग छा आहे, परशुराम पुछियो आहे कि इहो धनुष कंहिं टोड़ियो आहे, त राम तो चए तव्हांजे कंहिं दास टोड़ियो हूंदो। घुमाए करे ॻाल्हि आई त अकुल अचे, जेसिताईं असां हाणे सिखिया आहियूं, चवंदव हाँ अब सही बोला आपने। हूअं छा थो थिए, अस्मिता ते प्रहार थो थी वञे, एटीट्यूड हर्ट थो थी वञे, सॼो धराशायी किरी थो पए। ऐं पोइ वरी जेको मां चयो उन ते जवाब ॾियण जे बजाय पर्सनल अटैक था कनि कि इसको ईर्ष्या है हमसे। ईर्ष्या नहीं है। असांखे जेतिरो गुरबाणीअ सां प्यार आहे, जेतिरो सम्झा आहियूं न, माफ़ कजो तव्हां कोन सम्झायो जेतिरो असां सम्झा आहियूं। त हाणे हीअं चइबो, चापलूसीअ खां बचबो, सच ॻाल्हाइबो, ऐं हीअं करे चइबो। इहे ॻाल्हियूं तव्हां जीवन में भी अपनायो
कंहिंसां पालो पयव। छो त मां ॾिठो आहे अॼु सहनशीलता कान्हे माण्हूअ खे। पहिरीं हुई, पहिरीं माण्हू सहन करे दिलि में ई दॿाए रखी छॾींदो हो, मायूं ख़ासि कर। हाणे थोड़े ई आहे त हिननि खे उहो खपे, लाग लपेटे करे जेको असां चवण था चाहियूं उहो हीअं चऊं त कमु थी वेंदो। कंदासीं या न कंदासीं इन जी गारंटी कोन अथव। छो त इहो ई त फ़र्क़ु आहे असांजे पीउ में, ॾाॾे में, पर ॾाॾे में उहो गुण रहियो ई कान्हे कि मिठो मिठो ॻाल्हायूं, बेटा जी, भैया जी, बेटी, वरी मथे ते हथ रखी बेटी। पोइ बेटीअ खां भली पोइ केतिरा बि बासण मलारायोसि, केतिरियूं ॿुहारियूं पारायोसि, रोटी बि न ॾियोसि, उहो स्वीकार आहे उन्हनि खे। पर असां उहो न कयो, माइनस पॉइंट चओ, परशुराम वारा ई परंपरा चओ असांजी। असांजा बाबा त चवंदा हुआ गार ॾेई करे हणीस भाई असांखे, ही घणो थो ॻाल्हाए, हणीस। मतिलबु सोचींदा ई कोन हुआ कि इफेक्ट छा पवंदो। माण्हू इहो कोन ॾिसंदो कि सही थो चए या ग़लति थो चए, हू चवंदो भाई साहब क्रोध थो करे। अरे मूर्ख, इहो क्रोध तोखे जाॻाइण जे लाइ आहे। तो सुम्हण जो सोचे ई आयो वहीं जनम खां वठी त सुम्हियो ई पियो हुजे। त भॻवान राम चएसि थो साईं तव्हांजो कोई दास हूंदो त हिकु त इहो आहे कि अभिमान बि कोन्हे हिन वक्तव्य में, है न। अगरि राम चए मां टोड़ियो आहे त हिकु त अभिमान अची वञे हा, उहो त राम खे ईंदो ई कान्हे। जॾहिं रावण खे मारे अचनि पिया न त पुष्पक विमान में सीता वेठी हुई, राम बि वेठो हो। त भगवान राम सीता खे ॾेखारींदो पियो अचे, सीता ॾिस हिन जॻह ते मेघनाथ, हिन जॻह ते कुंभकर्ण मरियो, हिन जॻह ते रावण मरियो। ईअं कान चईंसि कि हिन जॻह ते मां रावण खे मारियो या हिन जॻह ते मां ही कमु कयो। इन मां राम जो शील नज़र थो अचे कि अभिमान खां केतिरो परे आहे। त हिकु त राम जो अभिमान इन में नथो छलके, ऐं ॿियो साम्हूं वारे जेको क्रोध में आहे उन जो क्रोध भड़कंदो कोन। हिकु चुटकुलो ॿुधो हो मां कि हिकु भाई हिकु कंपनीअ में लेक्चर ॾियण वियो त सभु पाण में ॻाल्हाइण लॻा। जेके ॿुधण वारा हुआ अधु ध्यान सां ॿुधनि पिया, अधु ॿुधनि ई कोन पिया। त हुन गुस्से में चई ॾिनई जेको लेक्चर पियो ॾे, चई हिन कंपनीअ जा अधु माण्हू त मूर्ख आहिनि सफ़ा। त लॻी विया मिर्च सभिनि खे। ईअं कीअं ॻाल्हाई, असांजे कंपनी में अची करे असांजी बुराई करे वियो। त उनखे वञी चयो वियो साईं तव्हां चयव सही पर लॻा था न मिर्च, तव्हां वापसि अचो ऐं पंहिंजा अखर वापसि वठो वापसि। त हो वरी आयो हुओ, उन चई भाई मूंखां ग़लती थी वई, मां पंहिंजा अखर वापसि थो वठां। हिन कंपनीअ जा अधु माण्हू मूर्ख कोन्हनि। पोइ सभिनी ताड़ी वॼाई जोर सां, चई बसि वञा मां, वयो हली। तव्हांखे आयो सम्झ में? बसि अधु माण्हू चरिया कान्हनि। बसि मां सभिनी चयो हाँ अब इसको सत्संग करने आ गया। मां ईअं किथे चयो कि भाई शालीन, किथे बेंगलोर जा माण्हू आया हुआ सुठा, शालीन साड़ी पातल नई कुंवार खे, उनजी माउ खे बि साड़ी ऐं सुठो दंडवत मूंखे प्रणाम कयनि। त मां उते ई सत्संग में चयो कि ॾिसो शालीनता हिन खे चइबी अथव। अगरि असांजे सिंधियुनि में कोई ईअं करे, तव्हां बि अथव न, हा सिंधियुनि में करे त चवंदा ग़रीब आहे, ग़रीब आहिनि इहे शालीन न, ग़रीब आहिनि। ऐं असांजे सिंधियुनि में कट अगरि पातई, कट ॿाहूं, त चवंदा हीअ आहे आधुनिक। आधुनिक खे इंग्लिश में छा चइबो आहे?
फॉरवर्ड। अच्छा, त इहो लॻी वियो बुरो, मां ईअं चयो त लॻी वियो बुरो। पोइ मूंखे कंहिं ॿुधायो भाई उन्हनि खे बुरो लॻो आहे, त मां चयो थी मान वरी घुरायो मूंखे, मां थोरो सुधार कंदुमि। चवंदुमि भाई मूंखां ग़लती थी वई, पहिरीं मां चयो कि हेतिरो कट पातो ग़लति कयो अथव, त हाणे मां सुधार थो कयां, तव्हां हेतिरो कट कयो। त पोइ त चवंदा हाँ अब इसको आ गया सत्संग करने। त तव्हां इहो सोचो, असां अहिड़ा माण्हू छो आहियूं कि असांखे सिधी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, घुमाए फिराए ॻाल्हि सम्झ में थी अचे, छो त असांखे पंहिंजी अस्मिता ॾाढी प्यारी आहे। असांखे पंहिंजी इज़त, कूड़ो एटीट्यूड, यार अगरि असां इहो ई कंदासीं त जीवन त ख़तम इन में ई थी वेंदो, रिजल्ट कुझु कोन निकिरंदो। अगरि इहो ई मां कयां कि सभिनि सां मिठो मिठो ॻाल्हायां, ॻाल्हाइबो हाणे छा कबो, छो त हिन सां कोई रिजल्ट न निकितो। साफ़ साफ़ चवण सां रिजल्ट नथो निकिरे। दुश्मन अलाए घणा, अधु शहर दुश्मन थी चुको आहे। त उन जो आनंद आहे सही में। बस 2 ॼणा बचूं न, असां 2-3 ॼणा, त बि असां खिलंदासीं, छो त कथा आहे असां वटि, सत्य आहे असां वटि। हिकु भॼन ॿुधायो। तूं पाण समझ प्यारा, ॿियो समझे ना समझे। जहे पाण खे समझायो, तहे वट थी दुनिया झुके। जहे पाण खे समझायो, दुनिया झुके। तू पाण समझ प्यारा, ॿियो समझे ना समझे। तू पाण समझ प्यारा, ॿियो समझे ना समझे। नफ़रत जो असर मन ते हिकु बार जो पइजी वञे। नफ़रत जो तोड़े ॻाल्हि हुजे नंढड़ी, पंहिंजो पाण वधी थी वञे। तोड़े ॻाल्हि हुजे नंढड़ी, गुण सभई वञनि विसरी, अवगुण ई याद पवे। तू पाण समझ प्यारा, ॿियो समझे ना समझे। जी गलतीअ ते भी धीरज न विञाइजो। कंहिंजी तीअ ते भी समझाए मगर सिक सां कोड़ो न ॻाल्हाइजो।
समझाए मगर सिक ओड़ो न ॻाल्हाए हीअ प्रेम जी डोर कन्हे उन जे हथ मां न टुटे तूं पाण समझ प्यारा तूं पाण समझ प्यारा सदा धीरज रख दिल में कुछ गम भी त खाव मिठा ओए लोक परावा भी बण जीवे दे पहजा जीवे हो हिन फानी दुनिया में कम शाम इहो ई अचे तू पाण समझ प्यारा ॿियो समझे ना समझे तू पाण समझ प्यारा समझे सही भी ॻाल्हि आहे पहिरीं असां पाण त समझूं ॾाढा ख़ुदि सम्झ कोन हूंदा आहिनि ॿिए खे सम्झाईंदा आहिनि त पहिरीं असां पाण समझूं पोइ ॿिए खे सम्झायूं उन में नथो समझे त ॿिए रस्ते खां घुमाए करे सम्झायूं अहिड़ियूं ॾाढियूं मिसालूं मिली वेंदव कि कंहिंखे हूअं सम्झ में न आयो पोइ हूअं सम्झ में अची वियो ॿिए तरीक़े सां त हिते भगवान राम चए थो हे साईं ही धनुष तव्हांजे कंहिं सेवक टोड़ियो हूंदो ॾिसो हिननि माण्हुनि सां कॾहिं सिधो न ॻाल्हाइबो आहे घुमाए करे ॻाल्हाइबो आहे केरु क्रोधी जेको क्रोध में भरियल हुजे लालची जेको लालच सां भरियल हुजे अभिमानी जेको अभिमान में भरियल हुजे ये बुरो मञी वेंदा पंहिंजी ग़लती न मञंदा उल्टो असां ते ई हू कंदा जेको क्रोध कंदा उनखे नुक़सान थींदो आहे हा बिल्कुलु सही त हो क्रोध में परशुराम चए थो राम चएसि थो मूंखे ॿुधायो छा कमु आहे तव्हांखे मां छा सेवा कयां त क्रोध में परशुराम चए थो सेवक सो जो करे सेवकाई हर करनी कर कठी लड़ाई करी लड़ाई सेवक उहो हूंदो आहे जेको सेवा कंदो आहे तूं तो चईं कि कंहिं सेवक टोड़ियो हूंदो धनुष त सेवक त सेवा कंदो आहे दुश्मन वारा कम थोड़ी कंदो आहे ही जंहिं धनुष टोड़ियो आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे जहिड़ी तरह सहस्त्र बाहु मुंहिंजो दुश्मन हो सुनो राम जंहिं सिम धनु तोड़ा सहस बाहु सम सो रिपु मोरा वो सेवक छा जो हूंदो जंहिं धनुष टोड़ियो आहे सो बिलगाओ बिहाए समाजा न त मारे जंहिं सभु राजा छा चयो परशुराम क्रोध में भरजी कि जेको उहो आहे अपराधी उहो सभिनीनि खे छॾे करे हिते बीह रहे अलॻि थी करे बीह रहे न त सभिनीनि खे मारींदोमांव सभिनी राजाउनि खे मारींदोमांव पोइ त लक्ष्मण उथी बीठो छो त राम सां क्रोध में ॻाल्हायो परशुराम त लक्ष्मण बि क्रोध में
भरजी करे चैस तो सुन मुनि बचन लखन मुस्काने बोले परसो धर ही अपमाने। लक्ष्मण मुस्कुराए करे पर या मुस्कान केड़ी वारी आ? मुस्कानू भी घणी प्रकारन जो थींदियूं आहिनि। हिक मुस्कुराने की वजह तुम हो माना प्रेम वारी मुस्कान। हिक मुस्कान थींदी आहे सत्य वारी कि कोई माण्हू समझदार माण्हू सत्य खे पहचानी वञे ऐं मुस्कुराए। हिक थींदी आहे कुटिल मुस्कान। हिक थींदी आहे एवें ई, छा तव्हां चवंदा आहियो न एवें ई, खाली पीली, खिल अचे बि कोन थी। चङे भले माण्हूअ खे सायो करे नीचो ॾेखारण लाइ हे करण, मुस्कुराइण कि अभी तक वहीं पर ही है तू, अभी तक टिकाणे में जाती है, ऊंचा ज्ञान नहीं चाहिए क्या? तो इहा भी हिकु मुस्कान आहे। लक्ष्मण जी वरी मुस्कान इहा आहे कि ही परशुराम एॾो क्रोध पियो थो करे धनुष ते। हाणे लक्ष्मण जो भी रिकॉर्ड आहे क्रोध करण में, परशुराम जो भी रिकॉर्ड आहे। हिननि ॿिन्हिनि जो हाणे संघर्ष थो थिए। हाणे हिननि ॿिन्हिनि जी उहा थींदी, संगीत में चइबो आहे उहे अखर ई विसरी विया आहिनि संगीत वारा, जुगलबंदी हिननि जी थियण लॻी। बसि इहो आहे कि लक्ष्मण छोकिरो आहे, जवान आहे, ऐं हू बुजुर्ग आहे, हिन जे ॾाॾे जे समान उमिरि में, इहो फ़र्क़ु आहे। त लक्ष्मण जेॾी महिल ॻाल्हाए थो त हुनखे ईअं थो लॻे अपमान पियो थो करे, ऐं अपमान वारा अखर ई हुआ। छा थो चए लक्ष्मण? बहु धन ही तोरी लड़काई, कबहु न अस रसकीन गोसाई। राम सिया राम एहि धनु पर ममता के ही हेतु, सुन रसाए बह भ्रगो कोल के तू। राम लक्ष्मण चएसि तो हे गोसाई इज्जत तो करेसि, तव्हां ऋषि आहियो, अहिड़ा हिन धनुष ते एॾो गुस्सो कयो अथव, अहिड़ा धनुष बचपन में त अलाए घणेई मूं टोड़िया आहिनि, ऐं तव्हां तॾहिं त कॾहिं नज़र कोन आया। हिन ते एॾो गुस्सो पिया था कयो। लड़कपन बचपन में असां अहिड़ियूं धनुषूं त खणी ई टोड़ींदा हुआसीं। हाणे छा ते पिया था एॾी ममता ॾेखारियो हिन धनुष ते? एही धनु पर ममता के हेतु ॿुधी करे हुनजो क्रोध अञा वधी वियो। चएसि तो रे निरप बालक काल बस बोलत तो ही न संभार। अरे राजा जा छोकरा, तुंहिंजे सिर ते काल पियो तो मंडराए, इन करे तू संभाले करे नथो ॻाल्हाई, तोखे सम्झ में कोन थो अचे तू छा पियो तो ॻाल्हाई। हे भगवान शिव जो धनुष सॼे संसार में विख्यात आहे, उनखे तू चई तो असां अहिड़ा धनुष बचपन में टोड़िया आहिनि। लखन कहा रे नृप बालक काल बस, बोलत तो ही न संभार। धनु ही समित पुरारी धन, विदित सकल संसार, विदित सकल संसार। लक्ष्मण तो चए हो लखन कहा हंस हमरे जाना, सुन हो देव सब धनुष समाना। राम
लक्ष्मण चए थो खिली करे तो चए हे देव सुनो देव, मुंहिंजे सम्झ में असांजे हिसाब सां त सभु धनुष हिकु जहिड़ा ई आहिनि, कोई विशेष को ऊंचो ऊंचो कान्हे, सभु हिकु जहिड़ा ई आहिनि। लखन का हंस हमरे जाना, सुनो देव सब धनुष समाना, का छती लाभ जून धनु तोड़े। तव्हांजे इन झूने धनुष में छा नुक़सान थी वियो, छा फ़ाइदो थी वियो? अगरि न टुटे हा त फ़ाइदो कहिड़ो, ऐं टुटियो त नुक़सान कहिड़ो? ऐं असांजे भॻवान, असांजे भाउ राम त केवल उनखे खयो हो त एॾो पुराणो तव्हांजो धनुष टुटी पियो, रुगो खयो हुई प्रत्यंचा चढ़ाइण लाइ, उते टुटी पियो। अहिड़े कमज़ोर धनुष जे लाइ एॾो परियां खां आया आहियो, हद था कयो। केवल टच कयईं, छूअत टूट रघुपति हूं न दोसू। राम जो ॾोह कान्हे हिन में, असांजे भाउ जो कोई ॾोह कान्हे ऐं कंहिंजो बि ॾोह कान्हे, जनक जो बि दोष कान्हे, धनुष जो ॾोह आहे। कच्चो त हो, कमज़ोर। छूअत टूट रघुपति ही न दोसू, मुनि बिन काज करिय कतरोसो। हे मुनि, तव्हां बिना कारण रोष छो था कयो, क्रोध छो था कयो? बिना कारण, अकारण क्रोधी। पोइ त परशुराम गुस्से में वो जेको परशु हुअसि न, परशु कुल्हाड़ी वज़नदार, उनरे निहारे करे चएसि तो, अरे शठ दुष्ट, तोखे मुंहिंजे स्वभाव जी ख़बर कान अथई। बोले चितय परसु की ओरा, रे शठ सुनेहू स्वभाव न मोरा। तोखे मुंहिंजी ख़बर कान अथई, तोखे ॿार सम्झी करे मां मारे कोन तो मूर्ख, तूं मूंखे केवल मुनि न सम्झ, मां को साधारण ॿाओ मुनि ऋषि कोन आहियां। बाल ब्रह्मचारी अति कोही, विश्व विदित क्षत्रिय कुल द्रोही। मां बाल ब्रह्मचारी। हाणे पंहिंजी तारीफ़ थो करे या सोचो त सही, चए थो मां अति क्रोधी आहियां। सभिनि खे ख़बर अथई, जेके राजाऊं वेठा आहिनि सभिनि खे ख़बर अथई मुंहिंजे बारे में। अति कोही, अति क्रोधी आहियां मां, विश्व विदित क्षत्रिय कुल द्रोही। मां राजाउनि जो दुश्मन आहियां। मुंहिंजी भुजाउनि में एतिरो बल आहे जो मां इन पृथ्वीअ तां राजाउनि खे नाश करे ऐं पृथ्वी ब्राह्मणनि खे ॾिनी आहे दान में। भुज बल भूमि भूप बिनु कीनी, विपुल बार मई देवन कीनी। सहस बाहु भुज छेदन हारा, परस बिलोक महीप कुमारा। मुंहिंजे हिन फरसे खे ॾिस, कुल्हाड़ीअ खे, हिन सां मां सहस्त्र बाहुअ जूं भुजाऊं कटियूं हुयूं। इनखे ध्यान सां ॾिस। मुंहिंजो जेको फरसो आहे इहो वॾनि खे मारींदो आहे, ऐं बल्कि गर्भ में को ॿार हुजे त उहे बि ॾकी वेंदा आहिनि। त इन करे पंहिंजे माउ पीउ खे शोक न ॾे ऐं मूंसां डिॼ। हाणे ते वरी मूंखे उहा ॻाल्हि थी यादि अचे, महत्वपूर्ण थियण जी इच्छा। महत्वपूर्ण थियण कि मां कुझु विशेष आहियां, मां कुझु आहियां, अस्मिता, महत्वपूर्ण आहियां, उहो केवल सुठे कमनि में ई न थींदो अथव। बुरायुनि में बि माण्हू पाण खे महत्वपूर्ण सॾाइण पसंदि कंदो अथव। आपराधिक प्रवृत्तिअ वारा जेके गुंडा बदमाश थींदा आहिनि न, जॾहिं उहे कोई अपराध कंदा आहिनि त पकड़े बि वेंदी अथनि पुलिस, बंद बि थींदा आहिनि, पर जेॾी महिल फोटू ॾिसंदा आहिनि न अख़बार में ॿिए ॾींहुं, त ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ऐं कैदियुनि खे ॾेखारींदा आहिनि। हू ॿिए ॻाल्हियूं पुछंदा ई कोन्हनि, चवंदा आहिनि पेपर इंतजाम कयो, अॼु जो पेपर। पोइ चवंदसि ॾिस, उहो अपराधी ॿियनि कैदियुनि खे चवंदो, ॾिस मां को छोटो मोटो अपराधी कोन आहियां, मां वॾो अपराधी आहियां, मां 3 दफ़ा जेल में अची चुको आहियां, ही 4थों दफ़ो मुंहिंजो घर आहे। त अलाए घणा हिन सेठ खां अड़ीबाजी कई, हिकिड़े खे हीअं कयो, त इन जो बि हू थींदो अथव।
कोई हुन में सक्सेस न वेंदो आहे त हिन में आजमाईंदो आहे कि सुठाईअ में मां महान न ठही सघियमि त हिन में थियां, बुराईअ में थियां। ईअं सच में अहिड़ियूं मिसालूं अथव कि अपराधी इहो ॿुधाए ख़ुशि थींदा आहिनि कि मां मारींदो हुउमि अहिड़ो, पोइ सभु छॾे ॾिनो, गुंडो हूंदो हुउमि। इहा का ॿुधाइण जी ॻाल्हि आहे छा? पर परशुराम उहो कमु पियो थो करे कि मूंखे जहिड़ो तहिड़ो न सम्झ, मां क्रोधी, मां मारण वारो सभिनीनि खे, मां हीअं टाइम त थी वियो अॼु जो, त हिते रखूं ॿियो छा? हिते कथा रखूं था। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।